सरकार की आमद, मंठार की आमद, दिलदार की आमद, मदनी की आमद, रहबर की आमद। अस्सलाम वालेकुम नादरीन, इन वक्त असां यारलुंड शहर में मौजूद आहियूं। अज हिते हुसैनिया रिजविया नक्शबंदिया मदरसो आहे, उते झंडनि जी आमद थी वई आहे। मिलाद 12 रबीउल अव्वल ईंदे करे उन हवाले सां मौलवी अब्दुल अज़ीज़ हुसैनी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनजो छा चवणो? अस्सलाम वालेकुम। जी जी, वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। 12 रबीउल अव्वल जो महीनो बीठो आहे, उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो था? जी साईं, अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। असां मुसलमाननि जे लाइ त रबीउल अव्वल शरीफ़ तमामु हिकु ख़ुशी ऐं लहर ऐं तमामु असांजे लाइ बहितरीनु ॾिहाड़ा आहिनि। इन्हनि ॾिहाड़नि में असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबियनि जो सरदार आहे, इमामुल अंबिया आहे, सैयदुल मुरसलीन तशरीफ़ वठी आया आहिनि। इन जे करे असां मुसलमान खे घुरिजे त असां मुसलमान पंहिंजे आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़ुशी कयूं ऐं ॿिन्हिनि खे बि हिकिड़ो सबक़ु ॾियूं त असांजो आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॾिहाड़नि में तशरीफ़ वठी आया आहिनि। ऐं असांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इंसानियत सेखारियो आहे। असांखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथणु वेहणु सेखारियो आहे। असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हया ऐं ईमान सेखारियो आहे। असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे। त इन जे करे असांखे घुरिजे त असां पंहिंजे आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी एतिरी त कयूं जीअं हिकिड़े शाइर जो निसार तेरी चहल पहल पर हज़ारे ईदे रबीउल अव्वल, सवाए इबलीस के जहाँ में सबे तो खुशियाँ मना रहे हैं, सदाएं दरूदों की आती रहेंगे, जिन्हें सुनकर यह दिलशाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मोहम्मद मुस्तफ़ा का मीलाद होता रहेगा। व अम्मा बिनेमत रब्बिका फहदिस, अल्लाह ताला फरमायो तो मुझे नेमत जो खूब चर्चो कयो। नेमत वो छा है? नेमत अज़ीम जेको आहे उहो नबी दो जहान आहे, जेको नबियनि जो सरदार आहे, इमामुल अंबिया है, उन जे ख़ुशी आहे। उन जे लाइ अल्लाह ताला फरमायो तो व अम्मा बिनेमत रब्बिका फहदिस, उन जो खूब चर्चो कयो। शहरनि में चर्चो हुजे, मदरसनि में चर्चो हुजे ऐं उन महबूब मुस्तफ़ा करीम जो घर घर में चर्चो हुजे। हर जाइ ते उन सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो चर्चो हुजे। छो त अल्लाह ताला फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूला। अल्लाह ताला फरमायो मोमिनो मुंहिंजो तव्हांजे मथां एहसान आहे ऐं मुंहिंजो अव्हां जे मथां थोरो आहे जो मां तव्हांखे पंहिंजो महबूब नबी ॾिनो आहे। उन महबूब नबी करीम जा थोरा त असां लाए नथा सघूं, लेकिन ॻाए त सघूं था त घर घर में मीलाद मुस्तफ़ा जूं महफ़िलूं मचायूं ऐं घर घर में महफ़िल कयूं। जीअं भिटाई सिंह रहमतुल्लाह अलैह जे अशार सां मां दुआ ख़ैर पिंदुसि। भिटाई सिंह रहमतुल्लाह अलैह फरमायो त थोरा न थोरा मूं ते मारवड़नि जा, थर में वारड़ी थोरड़ी तनी खां बि घनेरा, पोइ भलायूं ऐं भेरा मां गणी गणी दुसि। केतिरा महबूब नबी सरकार जे आमद जा थोरा असां केतिरा ॻणींदासीं, वारी नथा ॻणे सघूं, रेत जा दाणा नथा ॻणी सघूं त महबूब जे मीलाद जो एहसान रब जा कीअं लाहे सघंदासीं। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह सबूत ॾींदासूं त असां महबूब नबी सरकार जा मीलादी आहियूं, आशिक़े रसूल आहियूं। सरकार की आमद, मंठार की आमद, दिलदार की आमद, मदनी की आमद, रहबर की आमद। अल्हम्दुलिल्लाह इहो असांखे दर्स पंहिंजे महबूब मुर्शिद करीम कंबर वारे साईं ॾिनो ऐं अल्लाह वारनि बुज़ुर्गनि हज़रत रोज़े वारे साईं ॾिनो, जंहिं सबक़ु सेखारियो आहे। मीलाद मुस्तफ़ा में पाण बीहंदा हुआ ऐं पंहिंजे आयल महिमान जेके पंहिंजा मुरीद आहिनि उन्हनि जा हथ बि पाण पीर साईं अल्हम्दुलिल्लाह पगारा साईं पंहिंजे हथनि सां धोराईंदा। इहो छा आहे? सबूत आहे, इहो दलील आहे, इहो मोहब्बत आहे। माना आका जी मोहब्बत सभ खां वधीक आहे। अहिड़े तरह सां बसि मां वधीक चवणु कोन थो चाहियां। अल्लाह ताला हर मुसलमान खे नबी साईं जो मीलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल। जी नादरीन, मौलवी अब्दुल अज़ीज़ हुसैनी नक्शबंदिया तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजो चवणु आहे त मिलाद शरीफ़ इंशाअल्लाह हर साल वांगुरु हिन साल बि कंदा रहंदासीं।